कारोबारी बिरादरी पाकिस्तान में अहमियत रखे थी, परदेही सीड़पकार कंपनियुनि जी हौसला अफ़ज़ाई करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म मुल्क के मुआशी बहरान मां कढण लाइ बहितरीन कदम खयां आहिनि। हुकूमती कदमनि जा समर मिलण शुरू थी विया आहिनि। गॾियल अरब इमारतुनि तरफ़ां पाकिस्तान में $10 लख जी सीड़पकारी जो ऐलान तारीख़ी आहे। वापार वारे वफ़ाक़ी वज़ीर ॼाम कमाल जी इतलात वारे वज़ीर अता तारड़ सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। अता तारड़ जो चवणु आहे त असां जूं कामयाबियूं मुख़ालिफ़नि खे हज़म न पियूं थियनि। असां जिते बि वेंदा आहियूं वापार ऐं सीड़पकारी जी ॻाल्हि कंदा आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ IAFC जो इजलास सुभाणे तलब करे वरितो। KP जे वॾे वज़ीर खां सवाइ टिनी सूबनि जा वॾा वज़ीर शिरकत कंदा। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ऐं वफ़ाक़ी वज़ीर बि शिरकत कंदा। इजलास में सूबनि जा चीफ सेक्रेटरीज़ बि शरीक हूंदा। इस्लामाबाद हाई कोर्ट अदालती कार्रवाई जी रिपोर्टिंग ते पाबंदी ख़िलाफ़ दरख़्वास्त पैमरा खे नोटिस जारी कंदे TV चैनल्स ख़िलाफ़ कार्रवाई खां रोके छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट जर्नलिस्ट एसोसिएशन ऐं प्रेस एसोसिएशन ऑफ सुप्रीम कोर्ट तरफ़ां पैमरा नोटिफिकेशन ख़िलाफ़ गॾियल दरख़्वास्त ते ॿुधणी। अदालत पैमरा ऐं सेक्रेटरी इंफॉर्मेशन खे नोटिस जारी कंदे दरख़्वास्त ते ॿुधणी 28 मई ताईं मुलतवी करे छॾी। लाहौर हाई कोर्ट अदालती रिपोर्टिंग ते पाबंदी बाबति पैमरा जे नोटिफिकेशन ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते धुरियुनि खे 29 मई लाइ नोटिस जारी करे छॾिया। जस्टिस आबिद अज़ीज़ शेख दरख़्वास्तुनि ते ॿुधणी कई। अदालत पैमरा नोटिफिकेशन बिना देर मुअतल करण वारी इस्तदा रद्द कंदे अटॉर्नी जनरल खे मुआवनत लाइ ईंदड़ ॿुधणी ते तलब करे वरितो। पाकिस्तान हेलीकॉप्टर हादसे जी जांच लाइ ईरान खे सहकार फराहम करण जी आछ करे छॾी। परॾेही खाते जी तर्जमान मुमताज़ ज़ेरा बलोच जो चवणु आहे त ईरान वटि हादसे जी जांच लाइ मुकमल सलाहियत मौजूदु आहे। जेकॾहिं पाकिस्तान जी मदद जी ज़रूरत हुजे त पाकिस्तान मदद लाइ तयारु आहे। वज़ीर आज़म जो गॾियल अरब इमारतुनि जो दौरो कामयाबु रहियो। नायब वज़ीर आज़म इसाक डार जे दौरे सां पाकिस्तान खे $1 करोड़ जी सीड़पकारी जो फ़ाइदो पहुतो। बिश्केक मां शागिर्द पंहिंजी मर्ज़ीअ सां वापसि अची रहिया आहिनि। पाकिस्तान नए बेल आउट पैकेज लाइ स्टाफ लेवल मुआहदे ताईं पहुचण लाइ अहम अॻभराई कई आहे। IMF मिशन चीफ जो बयान। मिशन चीफ नाथन पॉटर जो चवणु आहे त $3 अरब जो मुख़्तसिर मुद्दे वारो प्रोग्राम मुकमल करण खां पोइ पाकिस्तान सां तौसी फंड सहूलत प्रोग्राम ते ॻाल्हियूं शुरू कई वयूं आहिनि। मिशन ऐं अख़्तियारनि तरफ़ां ईंदड़ ॾींहनि में अमली तौर ते पॉलिसी ते ॻाल्हियूं जारी रहंदियूं। पाकिस्तानी अख़्तियारनि जे सुधारनि वारे प्रोग्राम जो मक़सदु पाकिस्तान खे मुआशी इस्तेहकाम मां मज़बूत जाम ऐं लचकदार तरक़ी ॾांहुं वठी वञणु आहे। पाकिस्तान ऐं चीन विच में सीड़पकारी ते मामला अॻिते वधी रहिया आहिनि। CPEC अहम मनसूबो आहे। चीन सां मज़बूत लाॻापनि खे वधीक हथी वठाई वेंदी। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल जो CPEC तहत 13 गॾियल सहकार कमेटी जे इजलास खे ख़िताब। संदसि चवणु आहे त ॿिन्ही मुल्कनि CPEC जा 10 साल कामयाबी सां मुकमल करे वरिता। पाकिस्तान मईशत माहौलियात तवानाई ऐं तालीम समेत अहम मनसूबनि ते कमु करे रहियो आहे। सीनियर सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जे लाॾाणे ते मीरपुर माथिलो ॾहकी सरहद ऐं जरवार शहर सोग में बंदि। मुज़ाहिरा मीरपुर माथिले में SSP ऑफिस आॾो क़ौमी शाहराह ते वाक़े ख़िलाफ़ धरणो। रोड ब्लॉक सिंध जे ॿियनि शहरनि में बि सहाफ़ियुनि सियासी समाजी कारकुननि जा एहतिजाजी मुज़ाहिरा। सहाफ़ी जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। SSP दावा कई आहे त नसरुल्लाह गडाणी जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जो पतो पइजी वियो आहे। मुख्य जवाबदारनि खे ट्रेस करे वरितो आहे। कुझु कलाकनि में अॻभराई साम्हूं ईंदी। सिंध जे गवर्नर कामरान टेसोरी ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां सीनियर सहाफ़ी नसरुल्लाह गाडाणी जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सिंध हुकूमत नसरुल्लाह गाडाणी जी ज़िंदगी बचाइण लाइ भरपूर क़दम खयां, पर अल्लाह ताला खे इहो ई मंज़ूर हो।
पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। संदसि चवणु आहे त उम्मीद आहे त नसरुल्लाह गडानी ते हमले में मुलविस जवाबदार जल्द कानून जी पकड़ में हूंदा। नसरुल्लाह गडानी जूं सहाफ़त लाइ कयल ख़िदमतूं ऐं क़ुर्बानियूं कॾहिं बि न विसारियूं वेंदियूं। पीपल्स पार्टी इज़हार राय इंसाफ़ जी आज़ादी ते यकीन रखे थी। सिंध जो घरू ऐं इतलात खातो सहाफ़ियुनि जे तहफ़ुज़ ऐं भलाई लाइ क़दम अॻिते वधाए। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमण पारां सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे लाॾाणे ते ताज़ियत जो इज़हार। चवे थो ॾुख जी घड़ीअ में सिंध हुकूमत नसरुल्लाह गडानी जे पोरनि ऐं सहाफ़ी बिरादरियुनि सां गॾु आहे। सिंध सरकार मरहूम सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे पोरनि जी हर मुमकिन इमदाद कंदी। महांगाई जे मारियल कराची जे शहरुनि लाइ बुरी ख़बर। के इलेक्ट्रिक बिजलीअ जे बुनियादी क़ीमत में 10 रुपया 69 पैसा फ़ी यूनिट इज़ाफ़ो घुरी वरितो। के इलेक्ट्रिक 7 सालनि जे गॾियल क़ीमत मुक़ररु करण जी दरख़्वास्त नेप्रा में जमा कराए छॾी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां फेडरेशन ऑफ पाकिस्तान चैम्बर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री जे वफ़द जी मुलाक़ात। वापारी बिरादरी जे मसइलनि जे हल में वॾे वज़ीर जे अहम किरदार जी वाखाण। FPCCI जे वफ़द नेटोजेटिव पुल जे मुतबादिल पुल ठाहिण जी तजवीज़ ॾेई छॾी। वॾे वज़ीर जो चवणु आहे त मलिर एक्सप्रेस वे खे बंदरगाह सां ॻंढियो वेंदो त नेटोजेटिव पुल ते दबाव घटि थी सघे थो। NHA खां मंज़ूरी बाद लियारी एक्सप्रेस वे ते हैवी ट्रैफ़िक जी शुरूआत कई वेंदी। धाबेजी में सनती प्लांट्स किस्तुनि ते ॾियण लाइ जाइज़ो वरितो वेंदो। ईरानी सदर इब्राहिम रईसी जे हादसे जो शिकार हेलीकॉप्टर ते गोली लॻण या उनखे कंहिं नुक़सान जा निशान न मिलिया। हादसे खां पोइ हेलीकॉप्टर में बाहि लॻी वई। ईरानी फ़ौज जे जनरल स्टाफ हेलीकॉप्टर हादसे जी शुरूआती जांच रिपोर्ट जारी करे छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त हेलीकॉप्टर बिना कंहिं तब्दीली जे पंहिंजे तइ थियल रस्ते ते उॾाम करे रहियो हो। पायलट ॿिनि हेलीकॉप्टर्स जे पायलट सां हादसे खां 1.5 मिंट पहिरियां राब्तो कयो। मौसम ख़राब हुजण सबबि इमदादी कार्रवाइयुनि में ॾुखियाइयूं पेश आयूं ऐं रेस्क्यू एहलकार हादसे वारे हंधि 20 मई जे सुबुह जो पहुता। कंट्रोल टावर ऐं फ्लाइट अमले विच में राब्ते में का शकी ॻाल्हि साम्हूं न आई।